सॻियूं जे कचे में पुलिस ऐं बासरवटनि जी जातियुनि ख़िलाफ़ चुनाव बिरादरी माण्हुनि नवाब चनो मोहम्मद चनो ऐं ॿियनि एहतजाज कंदे मीडिया खे ॿुधायो त 6 ॾींहं अॻु केटी मूसो बुघियो में राजा लाशारी नाले नौजवान जे क़तल जो इल्ज़ाम उन्हनि ते लॻायो पियो आहे जेको अजायो आहे। इलाइक़े जा सियासी समाजी अॻवान ऐं बासर भोतारा पुलिस जी मदद सां उन्हनि मथां क़तल फुर ऐं पुलिस मुक़ाबले जा कूड़ा केस दाख़िल कराए रूपोश बणाइण जी कोशिश करे रहिया आहिनि, जॾहिं त उन्हनि खे राजा लाशारी जी क़तल बाबति का बि ख़बर न आहे। हुननि चयो त बासर वॾेरा रूपोश ऐं ॾोहारी माण्हुनि खे रहाई ऐं इलाइक़े में क़बीलाई झेड़ा करणु चाहिनि था। हुननि मुतालबो कयो त समूरे मामले जी साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी करे खेनि इंसाफ़ ॾियारियो वञे। जाम शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे रहवासियुनि पारां हेस्को जी जातियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। मदीना नगर सैयदाबाद ऐं चावड़ा ॻोठ समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हेस्को जी जातियुनि ख़िलाफ़ आवाम मछिड़जी पियो। ऑफिस जो घेराव कंदे एहतजाजी मुज़ाहिरो करे ऑफिस जे मेन गेट अॻियां धरणो हंयो वियो। इन मौक़े ते रहवासियुनि लुत्फ़ मयार वकार अब्बासी तुफ़ैल सुमरे ॿियनि चयो त हर महीने बिजली जा बिल अदा कंदड़ वापेदार जी बिजली काटे खेनि बिना जवाज़ परेशान कयो थो वञे। हेस्को ऑफिस में शिकायत खणी वेंदड़ आवाम सां तदारुक थियण बदिरां बदमस्त SDO अमजद शेख धमकियूं ॾेई माण्हुनि खे ऑफिस मां ॿाहिरि कढी छॾे थो। हिन मुतालबो कयो त SDO हेस्को अमजद शेख खे फौरी तौर ते हटायो वञे। कराची खां सखर ॾांहुं टपाल खणी वेंदड़ निजी कंपनी जे वेन नंबर GZ 4695 खे हथियारबंदनि रोके ड्राइवर खे हथियारनि जे ज़ोर ते रुमाल बणाए फुर कई। वाक़े बाद फुरजी वियल गाॾी जे ड्राइवर इमरान जामरी ऐं क्लीनर तामीर हुसैन हाला पुलिस खे वाक़े खां आगाह कयो। ड्राइवर इमरान जामरी ॿुधायो त हाला ऐं भिटशाह पुलिस हिक ॿिए सां हद जो तकरार कंदे खेनि रुलाईंदी रही। घणी देरि खां पोइ भिटशाह पुलिस जो लाल थाणे जी हद मां गाॾी खे ख़ाली हालत में हथु कंदे भिटशाह थाणे ते आंदो। इन मौक़े ते गाॾी ड्राइवर इमरान जामरी ॿुधायो त गाॾी में कराची खां सखर लाइ लखे रुपयनि जो क़ीमती सामान पियल हो जेको फोरू खणी विया। ॿिए तरफ़ भिटशाह थाणे ते वेन ड्राइवर इमरान जामरी जी फरियाद ते केस पिणु दाख़िल कयो वियो। ठटे में सोंडा लॻ संगावती तकरार सां ख़ासि करे बिरादरी ॿिनि धुरनि में झेड़े दौरान फायरिंग सबबि हिकु औरत ऐं संदसि नौजवान पुटु ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी औरत समी ज़ाल करीमबख्श ख़ासियती संदसि नौजवान पुटु नियाज़ ख़ासियती सिविल अस्पताल मकड़ी आंदो वियो, जिते औरत ज़ख़्मनि जा सूरन सां फोत थी वई, जॾहिं त संदसि पुटु नियाज़ जी हालत ॻणिती जोगी हुअण करे खेसि इलाज लाइ कराची माणे वियो। होॾां पुलिस कार्रवाई कंदे जवाबदार बुढे ख़ासकली खे पिस्टल समेत गिरफ़्तार करे वरितो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।